दुबी लगपाट शरीफ। ही ॻोठ दुबी लगपाट शरीफ तमामु क़दीमी पुराणो ॻोठु आहे। हिन जी आबादी घटि में घटि 200 घरनि ते मौजूदु आहे। हिन ॻोठ में कंहिं बि शइ जी का सहूलियत मौजूदु न आहे। न बिजली आहे, न वाटर सप्लाई आहे, न रोड रस्ता आहिनि, न वरी का डिस्पेंसरी अस्पताल आहे। हीउ ॻोठु हमेशह ग़रीब मिसकीन ॻोठु रहियो आहे। हिन ॻोठ में तक़रीबन 95% ग़रीब मिसकीन माण्हू रहंदड़ आहिनि। 5% हिन ॻोठ में सिर्फ़ु नौकिरी वारा आहिनि। हिन ॻोठ जो स्कूल तबाही जे किनारे ते आहे। हिन ॻोठ जे स्कूल में 400 शागिर्द हुजण बावजूदु हिकु उस्ताद ईंदो आहे जेको शायदि हफ़्ते में पूरो न आयो हुजे। हिन ॻोठ जी तमामु पुराणी तमामु हिस्ट्री आहे। हीअ पाट शरीफ़ खां 3 किलोमीटर परे ॻोठ आहे। तव्हां नाज़रीन ॾिसी रहिया आहियो मींहुं वसण खां बैदि में ॻोठ जी केॾी बदतरीन हालत आहे। मालवंद माण्हू, ग़रीब माण्हू ॿाहिरि निकिरणु उन्हनि जे लाइ तमामु मुश्किल आहे। हमेशह हिन ॻोठ पीपल्स पार्टी खे कामयाबु कयो आहे। सरदार रफ़ीक अहमद जमाली साहब ऐं उनखां अलावा पीर मज़हर साहब हमेशह हिन ॻोठ मां वोट वठी कामयाबु थिया आहिनि। पर लेकिन हिन ॻोठ जी कंहिं बि सार न लधी आहे। ॻोठ जा तमामु मिसकीन अबोझ माण्हू आहिनि। ॻोठ जूं नालियूं ही तव्हां ॾिसो था पिया त हीउ ठीको बि अहिड़नि माण्हुनि खे ॾिनो वियो जिन खे का ख़बर न आहे त छा आहे। उन्हनि जे तरफ़ खां ठीको मनपसंदि नालियुनि जी उहा बदतरीन हालत आहे। असां गुज़ारिश कंदासीं तमामु आला अमलदारनि खे त ॻोठ जी सार लथी वञे। ॻोठ में 200 जो ट्रांसफार्म ऐं 20 थंभनि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। फ़ौरन बिजली बहाल कई वञे, वरना हर साल हर दफ़े तव्हां वोटनि लाइ ईंदा रहंदा आहियो। कैमरामैन इमरान अली हुसैनी सां गॾु हुसैनी मीडिया, कोटड़ी, ज़िला जामशोरो।